5 डिसंबर ते अज गोठ रिलाई मेतल मो एक वडो आलीशान जलसो निकतो आ जंहिंजी अगवाणी सिकंदर अली मेतलो निज़ाम अली मेतलो करे रहा ने हेडो सरफराज अली मेतलो अली नवाज मेतलो रोशन अली मेतलो सिकंदर अली मेतलो महबूब अली मेतलो अगवाणी करे रहा ने तो जो नालो शायद मनवर अली मेतलो सफदर अली मेतलो जी अगवाणी करे रहा ने ही जलसे जो तैयारियों रोशन अली मेतलो रोशन अली मेतलो सिंध जी सकाफत उनके सा उजागर था क्यों हाने सा वजन सा घुमण सरफराज अली मेतलो अली नाज मेतलो सिंध जी सकाफत एकता जे दिहाड़े ते ही वनी रहा ने तवा दिसो टोपियूं अजरक महबूब अली मेतलो रोशन मेतलो पान में सलाह मशवरो करे रहा ने त गाड़ी ते वञूं या मोटरसाइकिल ते वञूं मनवर मेतलो जिए सिंधो जिए सिंधो सिंधु न देसू नारा ही नारा लगी रहा ने नारा लगी रहा ने ये बदीन का जी ये कराची का जी ये हैदराबाद का जी ही नारा लगी रहा ने जलसो अनकरी वजण वारो जलसो अनकरी भाणे वजण वारो हेडो सिकंदर अली मेतलो हाणे त गाड़ियुनि ते वेही रहो वञण जी तैयारी कयो अदा हाणे इंटरव्यू था वठो सफदर अली मेतले को हिन जा ख्यालात हाणे ॿुधण था चाहियूं त ही छा थो चवणु चाहे एकता जे ॾियार ते सफदर अली मेतलो तव्हां छा था चवणु चाहियो असां चवणु था चाहियूं त एकता ॾींहुं असां सभु सिंधी हिकु थींदा आहियूं असां एकता जो मतिलबु आहे हिकु थियणु असां सभु सिंधी भाउर गॾु थिया आहियूं ऐं सिंधी ॿियनि भाउरनि सां गॾु थींदासीं हाणे था हलो महबूब अली मितले ॾे महबूब अली मितले तव्हां छा था चवणु चाहियो असां बि था चवणु चाहियूं सिंधी असां जेका सिंध जी सकाफ़त असां उहा पंहिंजी मल्हाए रहिया आहियूं ऐं असां जेको सिंध पंहिंजी खे उजाड़ण था चाहियूं वाह वाह अदा हाणे रोशन अली मितले खां था पुछणु चाहियूं त हाणे हे छा थो चवे साईं असां इहे चवणु चाहियूं था त सिंध असांजी अमड़ आहे सिंध असांजी जीजल आहे असां पंहिंजे सिंधी भाउरनि खे पैगाम ॾियणु था चाहियूं त बाबा तव्हां भटकियल हो तव्हां पंहिंजे सिंध खे संभालियो जेके असां सिंध जा दुश्मन असांजा सिंधी भाउर आहिनि उनखे त इहो चवणु चाहींदासीं त पंहिंजे सिंध सां भलो हलो पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो वाह वाह ये ताड़ी वजा रहा है अली नवाज मितले ॾे था हलूं त हे पंहिंजा ख्यालात ज़ाहिर कीअं थो ज़ाहिर करे जी अली नवाज साहब असां सिंधी पाण भाउर आहियूं असांखे गॾु एकता जो ॾींहुं सेलिब्रेट करणु खपे असां सिंधी पाण में भाउर आहियूं असांखे गॾु घुमणु फिरणु घुरिजे ऐं पाण में रंजो साम्हूं न करणु खपे वाह वाह सरफराज अली मितले सरफराज अली मितले तव्हां छा था चवणु चाहियो एकता जो ॾियारो असांजे सिंधियुनि जो ईद जो ॾियारो हूंदो आहे ॾाढे जोश सां मल्हाईंदा आहियूं एकता जो ॾियारो वाह वाह हाणे तव्हांखे वठी था हलो सिकंदर अली मितले ॾे इहो छा थो चवणु चाहे जी सिकंदर साहब असां चऊं था त सिंध असांजी पंहिंजी धरती आहे असां हिते सिर्फ़ु क़ुर्बान कंदासीं ऐं अॼु एकता जो ॾींहुं आहे ईद जो ॾियारो आहे असां हिनखे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं वाह वाह अब्बास अली मितले ॾे इहो पंहिंजे ख्यालात जा ज़ाहिर करे जी अब्बास साहब असद अली मितले ॾे तव्हां छा था चओ साहब वाह 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 सही तव्हांजी वॾी महिरबानी जो पंहिंजे ख्यालात जो हाणे ही जेको आवाम तव्हांखे नज़र अची रहियो आहे त इहे सिंध जी अॼु एकता जे ॾींहं ते 5 डिसंबर ते अॼु ही मल्हाए रहिया आहिनि ऐं ॻोठ रिलाई मितलनि खां ही जलूस निकिरंदो ऐं अनकरीब पंहिंजे सफ़र रवां दवां शुरू थींदो सचल सरमस्त गंबट राणीपुर खां थींदो ऐं नारे तालके में वेंदो ऐं चवनि हिननि जो ख़्यालु आहे त असां लाड़काणे ताईं बि वेंदासीं नदीम साहब तव्हां छा था चवणु चाहियो सही हाणे अची तो मोहम्मद नवाज मितलो साहब जेको हिन जी अॻवानी कंदो मोहम्मद नवाज साहब तव्हां छा था चवणु चाहियो असद भयो वञूं था को टूर वूर कटे अचूं सॼी संगत सां घुमी फिरी अचूं महिरबानी तव्हां घुमी फिरी अचो हाणे ॾिसो हे मोटरसाइकिलियूं पंहिंजे रवां दवा मोटरसाइकिलियूं स्टार्ट थी चुकियूं आहिनि ऐं मोटरसाइकिल पंहिंजो रवां सवां सफ़र शुरू कयो ऐं हे सिकंदर अली मितलो वञी रहिया ऐं हे वञी रहिया आहिनि ही टोप हिते किरियो पिया ऐं टोप खे हे सिंधी एकता ॾियारो मल्हाईंदा ऐं टोप में केरियूं था ॾियनि
हे नदी में तो टोप किरी पियो। ऐसे सिंधी एकता जे ॾियारे ते रवां तव्हां मनाज़र ॾिसी रहिया आहियो। ॻोठ रलई मितल जा हे कणकूं फ़सुल थी रहिया आहिनि ऐं मौसम वॾी प्यारी। ॾाढो प्यारो मौसम।